अगुड़ो एमएनए सरदार मीर खालिद अहमद खान लुंड जे फर्जन म्यूनिसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अहमद खान लुंड जा मीरपुर माथेलो में तूफानी दौरा। खबर मूजिब अगुड़ो एमएनए सरदार मीर खालिद अहमद खान लुंड जो फर्जन म्यूनिसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर माथेलो मीर शहबाज अहमद खान लुंड मीरपुर माथेलो वेझो ॻोठ खुदा बख्श खान गडाणी में वाइस चेयरमैन सलमान गडाणी जे वालिद जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ सुमार मलिक में फौजी मोहम्मद इब्राहिम मलिक जे सौट जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ गुलण खान कोराई में गुलण खान कोराई जे भाइटे जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ अहमद खान कल्होड़ में गुलबहार कल्होड़ो जे भाउ जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई। ॻोठ अहमद यार मलाणो में हाजी अहमद यार मलाणे जे पुट जी वफ़ात ते वारसनि सां ताज़ियत कई ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में ताज़ियतूं कयूं। इन मौक़े ते म्यूनिसिपल कमेटी तालके चेयरमैन मीरपुर मीर शहबाज अहमद खान लुंड सां गॾु वाइस चेयरमैन ख़ालिद हुसैन मुग़ल, यूसी चेयरमैन सालिक हुसैन लाशारी, वनेरो गुलशेर अहमद खान भोजदार, यूसी चेयरमैन इस्लाम खान भोजदार, अब्दुल रज़ाक खान भोजदार, समंदर अली खान भयो, साजिद हुसैन टावरी, गुलाम सरवर चन्ना, शबीर अहमद रिंद, अब्दुल रज़ाक कोराई, मोहम्मद नवाज़ खान भोजदार, वकार अहमद भयो, तनवीर हुसैन लुंड ऐं ॿिया केतिरा ई माण्हू गॾु हुआ।